नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हां कंडियारो में खबर ॾींदालो त कंडियारो कच्चे वारे इलाइक़े दरगाह आलिया सैयद नसरुद्दीन शाह राशिदी बकरी शरीफ जे सालियाने उर्स मुबारक जे मौके ते जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिक पुरनूर महफ़िल मुनक़िद कई वई, जंहिंमें मुल्क जे कुंड कुर्च खां केतिरनि ई आलिम सगोरन नात ख़्वाननि मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि जी वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते दरगाह आलिया सैयद नसरुद्दीन राशिदी बकरी शरीफ जे गादी नशीन सैयद सजादुद्दीन शाह राशिदी मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि खे मुखातिब थींदे चयो त नक्शेबंदी सिलसिले जे रूहानी पेशवा हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह हमेशा अल्लाह पाक ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिसियल हक़ ऐं सच वारी वाट ते हलण जो दर्स ॾिनो आहे। औलिया जो ॾिनल पैगाम इंसानियत जी भलाई जो पैगाम आहे, जंहिं ते अमल कंदड़ ई फैज़ियाब थियनि था। उन मौके ते आलिम सगोरन प्रोफेसर मोहम्मद यूसुफ बंबरो सिकंदरी, मुफ्ती असदुल्ला सिकंदरी, कारी मुफ्ती मोहम्मद हसन सिकंदरी खिताब कंदे चयो त हज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरे आलिम इंसानियत लाइ रहमतुल आलमीन बणिजी आया, पर अॼु जो इंसान गुनाह जे समुंड में गर्क थी हिदायत जी वाट विसारे हयाती जहन बणाए छॾी आहे। उन मौके ते महिमान ख़ास सैयद इमदाद शाह राशिदी, फरहान तनियो, मोहम्मद कासिम कलोड़ो, हाजी पीरल कलोड़ो, मोहम्मद अयूब, अहमद खान कलोड़ो पिण मौजूद हुआ। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।